अस्सलाम वालेकुम दोस्तों जॾहिं इंसान वटि पैगाम रसानी जो को ज़रियो न हूंदो हो ऐं साइंस अञा एॾी तरक़ी न कई हुई त पोइ उहे जेके पंहिंजा पैगाम हूंदा हुआ त पोइ उहो कबूतर खे ॾींदा त उहो कबूतर खे चिठी ॿधी छॾंदा पेरनि में त उहो खणी वञी पंहिंजे जेको आहे दोस्त यार खे वञी पुॼाईंदो, पीरी प्यारनि खे पुॼाईंदो। ऐं कां जॾहिं वरी छत ते वेहंदो त पोइ कां खे बि पैगाम ॾींदा, ईअं पंहिंजा पैगाम जेके उन्हनि खे मोकिलींदा हुआ। इहो माना दौर हो हिकिड़ो जॾहिं माना जेको अञा व्हाट्सएप आयो कोन हो ऐं जेको आहे मेल जेका हूंदी ईमेल बि कान आई हुई, इंस्टेंट मैसेज जेको मैसेज हूंदा आहिनि उहे बि कोन आया हुआ, सम्झो था। ऐं SMS जो दौर बि कोन हो। पोइ इहो दौर जेको तमामु भलो दौर हो। पोइ माण्हू जेके कबूतरनि खे जेको आहे इन कम लाइ इस्तेमालु कंदा हुआ। हाणे उस्ताद जलाल चांडियो जेको आहे पुराणे युग जो फ़नकार हो ऐं इंसान जूं जेके तबियतूं ऐं सिंधी माण्हुनि जो जेको कल्चर बि सम्झे पियो। त पोइ उस्ताद जलाल चांडियो जेको आहे माण्हुनि जी जेको आहे दिलनि जी जेका तर्जुमानी कई ऐं पोइ उन्हनि खे उन दौर जूं ॻाल्हियूं ॿुधायूं त बाबा जेके दौर में हूंदा त पोइ वरी कबूतरनि खे पंहिंजा न्यापा ॾींदा। आशिक़ पंहिंजे महबूब खे जेको आहे उहो ख़त मोकिलींदो त कबूतरनि जे पेरनि में माना चिठी ॿधी मोकिले छॾंदो या चोंब में जेको आहे ख़त ॾेई छॾंदो। पोइ हुनखे चवंदो त बाबा कबूतर तूं हीउ मुंहिंजो पैगाम खणी वञ, हाणे वञी मुंहिंजे आशिक़ खे ॾिजांइ। इहे पंहिंजूं कहाणियूं जेके वाक़िया जेके पंहिंजी हुन शाइरी में चया, पंहिंजे कलामनि में चया। त माना त वञ तूं अदा कबूतर चाती वञ पैगाम, देवी महबूब में जेको सलाम, देवी महबूब में जेको सलाम। माना इहे कलाम में उस्ताद जलाल चांडियो जेको आहे कबूतरनि जो ज़िक्र कयो ऐं काफ़ी कलामनि में उस्ताद जलाल चांडियो जेको आहे कबूतरनि जो ज़िक्र कयो। ऐं कबूतर जेको आहे इहो तमामु प्यारो पखी जेको आहे सिंधी माण्हू जेको आहे पंहिंजे घरनि में अक्सर करे धारींदा आहिनि ऐं शौक़ु सां वरी उन्हनि खे उॾाईंदा आहिनि ऐं पालींदा आहिनि ऐं उन जा ॿचा बि कंदा आहिनि। पोइ हाणे कबूतरी वारो जेको हाणे जेको शौक़ु आहे न, पहिरियों इहो शौक़ु ईअं न हूंदो जो ताड़ियूं वॼाईंदा खदड़नि वांगुरु ऐं रड़ियूं हूंदियूं। हाणे जेके कबूतरी जेके आहिनि उहे बसि शौक़ु ईअं था कनि, बसि सॼो ॾींहुं बसि ताड़ी लॻी पई आहे ऐं छत ते मथे जेको आहे काठी हिकिड़ी लॻाए बसि उन छपिरो ठाहे छॾनि था। पोइ कबूतर बि बीठा आहिनि बसि पोइ सॼो ॾींहुं चाड़ी जी हणण लॻी पिया। पहिरियों ईअं न हूंदो हो। पहिरीं जेके कबूतर धारींदा हुआ माण्हू उहे बसि शौक़ु में धारींदा, बसि प्यारो पखी हूंदो हो, बसि हुनखे मोहबत सां ॾिसंदा हुआ ऐं पोइ हुननि खे वरी पैगाम रसानी लाइ इस्तेमालु कंदा हुआ। पोइ उस्ताद जलाल चांडियो बि जेको आहे पंहिंजे कलामनि में जेको आहे हिन कबूतरनि जो ज़िक्र कयो। ऐं कबूतर इहो सुहिणो पखी आहे सॼी दुनिया में, सॼी दुनिया में कबूतरनि जो जेको नालो इन पैगाम रसानी में माना इस्तेमालु कयो वेंदो हो। पोइ पंहिंजी शाइरी में बि माण्हू जेको आहे शाइर जेके माण्हू उहे पंहिंजी शाइरी में बि ईअं ॻाईंदा। हाणे असां इंडिया जूं फिल्मूं ॾिसंदासीं त इंडिया जी फिल्मनि में बि जेको आहे कबूतरनि खे जेको आहे माना इहो इस्तेमालु कयो वियो आहे त कबूतर जा 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 कबूतर जा जा जा, पहले प्यार की पहली चिट्ठी साजन को दिया, कबूतर जा जा जा। माना ही कबूतर जो ज़िक्र हूंदो ऐं कबूतर खे तमामु घणो माण्हू चाहत ॾींदा, मोहबत ॾींदा। अहिड़ी तरह जेको आहे उस्ताद जलाल चांडियो जेको आहे पंहिंजी शाइरी में बि कबूतरनि जो ज़िक्र कयो। ऐं असांखे ॿुधण में आयो त उस्ताद जलाल चांडियो बि कबूतरनि जो माना शौक़ु कयो नंढी वई में या कंहिं उमिरि में उस्ताद जलाल चांडियो बि कबूतर माना जी चाहत कई हुई, मोहबत कई। पर जेको घणो करे ईअं लॻंदो आहे त उस्ताद जलाल चांडियो जो जेको आहे पखियुनि सां मोहबत हुई ऐं उन्हनि पखियुनि जी मोहबत जे करे जेको आहे उस्ताद जलाल चांडियो जेको आहे हर पखी ते माना हुन में कलाम में पंहिंजी चाहीं। ऐं उस्ताद जलाल चांडियो जा जेके शाइर हुआ त उहे बि जेके तमामु हसास तबियत जा माण्हू हुआ, तमामु माना इंसानियत परस जेके हुआ, सूफ़ी परस हुआ। पोइ उहे पखियुनि खे सां बि मोहबत कंदा, इंसान सां बि मोहबत कंदा, माना हर मख़लूक सां मोहबत कंदा। त पोइ पंहिंजी शाइरीनि में बि पखियुनि जो ज़िक्र ज़रूरु कंदा हुआ। हाणे पखी जेको कबूतर आहे इहो जेको पखी जेको आहे वफ़ादार पखी आहे। हाणे हिनखे जिथे बि तव्हां छॾंदो न पोइ छत तां उॾामंदो, वरी घुमी फिरी हेॾां होॾां कलाक ॿ कलाक 3 कलाक 5 कलाक वरी बि फिरी फिरी तव्हां ॾे ईंदो। छो मानूस थी वेंदो आहे न पखी, त पोइ घुमी फिरी वरी तव्हां ॾे ईंदो। हाणे अहिड़ो पखी आहे। त इन करे उस्ताद जलाल चांडियो जेको आहे हिन पखी जी वफ़ादारी जे करे उस्ताद जलाल चांडियो हिन कबूतर जो ज़िक्र कयो। ऐं दोस्तो कबूतर भले धारियो
त पर कबूतरनि खे शौक़िया धारो ऐं मोहबत में धारियो ऐं हिन सां प्यारु कयो। पखी आहिनि, सासी आहिनि, जॾहिं हिननि खे धारियो था त पोइ हिननि जो ख़्यालु कयो तमामु। खाइण पीअण जो, सभिनि जो, दाणे जो, सभिनि जो ख़्यालु कयो। मां सम्झां थो दोस्तो इहे तव्हांखे वीडियो तमामु पसंदि आयो हूंदो। ये पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।